أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وآتوا اليتامى أموالهم ولا تتبدلوا الخبيث بالطيب ولا تأكلوا أموالهم إلى أموالكم إنه كان حوبا كبيرا. صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। सूरत निसा जी आयत नंबर 2 तिलावत कई वई। पहिरीं आयत में अल्लाह तबारक व ताला पंहिंजे तौहीद सां गॾोगॾु इंसाननि खे ॿ सबक सेखारिया। हिकु अल्लाह जो ख़ौफ़ दिलि जे अंदरि रखो। ख़ुदा जो ख़ौफ़ जेकॾहिं दिलि जे अंदरि न रखंदव त दुनिया जी ज़िंदगीअ में ज़ुल्म खां बची न सघंदव, पराए हक़ खाइण खां बि बची न सघंदव, नाजाइज़ी नाइंसाफ़ी करण खां बची न सघंदव। ख़ुदा जो ख़ौफ़ रखो, पोइ तव्हां खां कुझु न कुझु चङाई जा कम थींदा। बेख़ौफ़ हूंदव त शैतान तव्हांखे ॿकरीअ वांगुरु कन खां वठी करे जहिड़ा कम वणंदुसि जहिड़ा तव्हां खां वठंदो। हिकिड़ो कमु इहो त ख़ुदा जो ख़ौफ़ रखो। ऐं ॿियो वल अरहाम, मिठियूं माइटियूं, भाइपियूं, रिश्तेदारियूं, तालुकात जोड़ियो, टोड़ियो न। जेको टोड़े तव्हां हुन सां जोड़ियो। पोइ कस खाइणी पए त कस खाओ, पर तालुकात जोड़ियो। पोइ जेकॾहिं मिठी माइटी भाइपी जोड़ण में तव्हां कस खाधी, पाण खे हेठि कयो, त इहा कस अल्लाह ताला तव्हांखे न ॾींदो, ॿीण टीण करे तव्हांजे इज़त ऐं दर्जे खे बुलंद कंदो। इहे 2 सबक गुज़िरियल आयत में ॾिना विया। पोइ हाणे अॼोकी आयत में, बल्कि अॼोकी आयत खां वठी अल्लाह तबारक व ताला उन्हनि मामलात में, उन्हनि अहकामनि में शुरूआत पियो करे जेके अहकाम हिन सूरत में हक़ीक़ी मक़सूद आहिनि। पहिरियां यतीमनि जे माल जे मुतालिक़ बयानु फरमायो वियो। पोइ वरी ईंदड़ आयतनि में यतीम नियाणियुनि सां निकाह जे मुतालिक़ एहतियात ऐं अहकामात बयानु कया विया। हिन आयत में अल्लाह तबारक व ताला फरमायो वातुल यतामा अमवालहुम। इन आयत जे तर्जुमे ऐं ख़ुलासे करण खां पहिरियां थोरो इब्तिदा इस्लाम वारे उन पस मंज़र खे ज़हन में रखणो पवंदो। हिकु त इब्तिदा इस्लाम में जीअं गुज़िरियल आयत जे शान नुज़ूल ऐं तफ़सीर में बि गुज़रियो त जंग उहद लॻी, जंग बदर लॻी, खोड़ सारा मुस्लमान मुजाहिद जवान पोड़ा पका शहीद थिया, त उन्हनि जा घर वारा बेयारो मददगार थिया। के औरतूं बेवह थियूं त के ॿार यतीम थिया। उन्हनि बेवह औरतुनि ऐं यतीमनि ॿारनि जे कफ़ालत जो सिलसिलो ऐं उन्हनि जा सवालात बार बार थियण लॻा। त पोइ अल्लाह तबारक व ताला गोया कि उन्हनि समूरनि सवालनि जे जवाब में हीअ सूरत नाज़िल कई आहे। पोइ उन वक़्तु ख़ुसूसी तौर ते पुराणो रस्म ऐं रवाज हलंदड़ ही हो त जेको माण्हू मरी वेंदो हो, हुनजो औलाद पोयां बचो जंहिंखे यतीम सॾियो वेंदो हो, पोइ हुन यतीम जो माल संभालण वारा पोयां, पोइ चाचो हुजे, मामू हुजे, वॾो भाउ हुजे, या को सोच हुजे, नानो हुजे, ॾाॾो हुजे, यतीम जो माल संभालण वारा अहिड़े तरीक़े सां फबाए वेंदा जो ख़बर बि न पवंदी ऐं यतीम जो माल फबाइजी बि वेंदो ऐं हू नाराज़गीअ जो इज़हार बि न कंदो। अहिड़ी तरह सां हुनखे मुतमइन करे वेंदा जो हू सम्झंदो त वाकई मुंहिंजो माल हिननि खाधो कोन्हे, फबायो बि कोन्हे, त मुंहिंजो आहे इहो, या मुंहिंजो ईअं ई हलणो हो, मूंसां नाजाइज़ी न थी आहे।
ऐं हो संभालण वारा अहिड़े तरीक़े सां चालाकी करे हुनजो माल पंहिंजे माल सां मिलाए मिक्स करे खाई वेंदा हुआ, या उन वटां सुठो खणी कसो ॾेई वेंदा हुआ, या उन सां अहिड़ी चालाकी करे पाण सां गॾु उनखे रहाए पंहिंजे माल सां गॾाए खाई पी खपाए वेंदा हुआ, जो उनखे इन शइ जो पतो ई न पवंदो हो त को मुंहिंजो माल हुयो ऐं फॿाइजी वियो, खाइजी वियो, मूंसां नाजाइज़ी थी वई, अहसास बि न थींदो। हाणे इहो पुराणो जाहिलियत जे दौर जो रस्म ऐं रवाज हलंदड़ हुयो। इन विच में जंग बदर लॻी, मुस्लमान जवान शहीद थिया, ॿार यतीम थिया, बेवा औरतूं थियूं। हाणे उन्हनि जे वरी कफ़ालत जो साॻियो सुवाल थियो त छा इब्तिदा इस्लाम खां जीअं यतीमनि जे माल खे फॿायो खाधो वेंदो हो, हिन वक़्तु मुस्लमान बे पंहिंजे उन ताक़त में मुक़ाबले जे सूरत में बीहनि था, जंगियूं जिहाद लड़ायूं थियनि थियूं, मुस्लमाननि जो पैगंबर बि आहे, उनजे मथां शरीयत क़ुरान पाक बि नाज़िल थींदो थो रहे। हाणे यतीमनि जे माल सां बि छा ईअं ई थींदो छा जीअं पहिरियां थींदो? माल ईअं फॿायो वेंदो छा जीअं पहिरियां थींदो? अल्लाह तबारक व तआला उन जे लाइ शुरूआत हितां कई यतीमनि सां, जेके चूंकि बेयारो मददगार आहे, कोई उन्हनि जो हक़ीक़ी वली वारिस न हो। पोइ हाणे जेको हक़ीक़ी वलीअ जे वारिस जे जॻह ते क़ाइम मक़ाम थी उन्हनि खे संभाले पियो, अल्लाह ताला उन्हनि खे तालीम ॾींदे फरमायो, वआतुल यतामा अमवालहुम, पहिरियां त यतीमनि खे पंहिंजो माल हवाले करे ॾियो। साईं नंढड़ा आहिनि त बि ॾियूं, या जवान थियनि त पोइ अबा जे जवान आहिनि संभालण जहिड़ा आहिनि त उन्हनि खे ॾियो, खपाइनि या विञाइनि उनजी मर्ज़ी आहे। मालिक आहिनि उन्हनि खे ॾियो, संभालण जहिड़ा आहिनि, समझदार आहिनि, नफ़ो नुक़सान सम्झनि था, पंहिंजे पराए जी सुञाण अथनि, ऐं वापार ॾेती लेतीअ में किथां नफ़ो थींदो आहे किथां नुक़सान इहो सम्झनि था, एतिरी उमिरि अथनि। कॾहिं कॾहिं इहे गुर इहे चालाकियूं नंढी उमिरि में बि माण्हू सम्झी वेंदो आहे। को त वॾो थी थो वञे सफ़ा चालाक, ॿारनि बच्चनि जो पीउ आहे त बि नथो सम्झ में अचे। अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो जुमिलो फरमाए करे उन दुनिया जे अकुलमंदनि माण्हुनि खे बाख़बर कयो त वआतुल यतामा अमवालहुम, यतीमनि खे पंहिंजो माल हवाले करे ॾियो। जंहिं मां सम्झ में आयो त उन्हनि खे माल जे संभालण जी सलाहियत आहे, पंहिंजे माल जे नफ़े नुक़सान जी इस्तेमाल करण में किथे फ़ाइदो किथे नुक़सान, वापार में किथे फ़ाइदो किथे नुक़सान, कंहिंसां भाईचारो कबो त फ़ाइदो, कंहिंसां नुक़सान थींदो, कंहिंखे पंहिंजे वेझो कबो त इहो फ़ाइदेमंद साबित थींदो, या कंहिंखे वेझो कबो त हड़प करे वेंदो। इहे नुक़सान फ़ाइदा सभु सम्झनि था त क़ुर पाक जे हिन आयत फरमायो वआतुल यतामा अमवालहुम, यतीमनि खे ॾियो। बस छुटी तव्हांजी जान, हक़ आहे हुनजो, उनखे ॾियो, हवाले करे ॾियो। सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ, साईं क़ुर पाक जी आयतुनि सां असांजूं अखियूं ठरनि, असांजे अखियुनि ते वॾड़ा सियाणा समझदार हुजनि यतीम त उन्हनि खे ॾिनोसीं माल, पर जे नंढा हुजनि त सगीर आहिनि, नंढड़ा आहिनि, मासूम आहिनि, संभालण जहिड़ा न आहिनि, नफ़े नुक़सान जो अंदाज़ो अञा कोन अथनि, पंहिंजे पराए जो अंदाज़ो अञा कोन अथनि, दोस्त दुश्मन जी परख बि अञा कोन अथनि, त पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो पोइ भले पाण वटि रखो, पर पोइ ॿुधो, वला ततबद्दलु ख़बीस बित्तय्यब, इहा चालाकी न कजो। हू मासूम आहिनि, नंढड़ा आहिनि, त पोइ तव्हां पंहिंजो माल उन्हनि जे माल सां मिलाए रखो, संभालियो, पोइ उन संभालींदे मिलाईंदे इहा चालाकी न कजो त उन्हनि जूं सुठियूं शयूं पाण ॾे ऐं पंहिंजूं कसियूं शयूं उन जे जॻह ते मटाए उन्हनि जे खाते रखी वञो। पोइ जीअं हुननि खे सम्झ ईंदी वञे, हुननि खे ॿुधाईंदा वञो त ही शयूं तुंहिंजियूं आहिनि, ही शयूं असां जूं आहिनि, पोइ कसियूं सभु उन जे खाते, सुठियूं सभु तव्हांजे खाते, ऐं बहितर ऐं क़ीमती तव्हां जूं, कमज़ोर ऐं जेके बेक़ीमत हुजनि उहे हुन जूं। वला ततबद्दलु ख़बीस बित्तय्यब, बेकार शइ खे सुठी शइ सां तब्दील बि न कजो। साईं बिल्कुलु तब्दील करण जहिड़ी सूरत ई कान्हे का, ज़मीन आहे साईं, तब्दील करण जहिड़ी सूरत ई कान्हे। जेकॾहिं प्लाट आहे, जेकॾहिं को जाइदाद आहे, का गाॾी आहे, के अंबनि जो खजनि जो को खजूर जो वणनि जो को बाग आहे, या किथे कपिड़नि लटनि जे सूरत में को कारोबार आहे, पुराणे ज़माने में जीअं हुयो, या के ढोर ढगा बकरियूं, के रिढूं, के ॻऊं, के उठ वाडाचूं हुयूं, उन्हनि में जेकॾहिं माल मिक्स आहे यतीम जो पंहिंजे माल सां,
त कसा कसा कपिड़ा, कसियूं कसियूं जॻहूं, कसियूं कसियूं बकरियूं, कसियूं कसियूं ॾाचियूं हुन जूं, सुठियूं सुठियूं असांजूं। वला ततबद्दल ख़बीस बित्तय्यिब, कॾहिं बि सुठीअ खे बेकार सां तब्दील न कजो। ॻाल्हि सम्झ में अची वई? साईं क़ुर पाक जो आयतूं अखियुनि ते ईअं ई कयो आहे, पर सूरत हाल हीअ आहे त तब्दील करण जहिड़ियूं शयूं ई कोन्हनि। ज़मीन आहे ख़ाली जेका तब्दील नथी थी सघे। हुनजी बि पट ते पई आहे, असांजी बि पट ते पई आहे। हुनजे ज़मीन जो पीउ जो खातो आहे, असांजो बि खातो आहे, तोड़े गॾु आहे, पर इहा न खणी खीसे में विझण जहिड़ी आहे, न के मटाइण जहिड़ी आहे। हिते ई पई आहे, सभिनि खे ख़बर आहे। जंहिं मां मटाईंदुसि त बि माण्हुनि खे ख़बर आहे त इहा हिन जी हुई, पर हिन मटाई आहे। इन में तब्दीलीअ जी सूरत नथी थी सघे। अलाह साईं फरमायो त सुठीअ खे बेकार सां तब्दील न कजो। साईं तब्दीलीअ जी सूरत कान्हे का। पैसो आहे रोक, पैसो आहे रोक, उन में बि ऐं ज़मीन बि हिकु जहिड़ी आहे, उन में बि मट सट कीअं थियो? भला नवां नोट खणी जेकॾहिं पुराणा रखजनि त उनजी क़ीमत घटिजी वेंदी छा? जहिड़ी नए नोट सां शइ मिलंदी, पुराणे सां बि ओड़ी मिलंदी। 2025 वारे सां उहा मिलंदी त कड़क 26 वारो ईंदो, उन सां उहा ई शइ मिलंदी। साईं हिननि में तब्दीलीअ जे करे कोई बि फ़र्क़ु नथो पवे। अहिड़ियूं शयूं आहिनि। हाणे छा कबो? अल्लाह तबारक व तआला फरमायो ला ताकुलू वला ताकुलू अमवालहुम इला अमवालिकुम, त पोइ इन्हनि जा माल पंहिंजे मालनि सां जॾहिं मिलाए रखंदव, ज़मीन जी आबादी थी उपत, तव्हांजे ज़मीन जी बि उपत थी, इहा मिलाईंदव न। पंहिंजा पैसा हुननि जा पैसा गॾाए रखंदव, पैसा पैसनि सां मट सट त न थींदा, तइदाद घटि वधि त थींदो न। हुनजा हुजनि 5 रुपया, तुंहिंजा हुजनि 4 रुपया, 2 ॾींहंनि खां पोइ तूं चईं त 4 तुंहिंजा हुआ 5 मुंहिंजा हुआ, ईअं त थींदो न। तुंहिंजे ज़मीन जी पैदावार ऐं हुनजे ज़मीन जी पैदावार हिकु जहिड़ी कान थींदी। अगरि त ज़मीन भले गॾु गॾु हुजे, हुनजी पैदावार भले ॿई ज़मीनूं कसियूं आहिनि, भले ॿई ज़मीनूं सुठियूं आहिनि, अल्लाह तबारक व तआला जे हथ में विरहाइण वारी ॾोही साॻियो ई फसल कणक जो कयल हुजे, हुनजे ज़मीन में कसो या भलो, तुंहिंजे ज़मीन में हुनखां वधीक भलो या हुनखां वधीक कसो थी सघे न। हिकु जहिड़ो कोन थींदो। पोइ जॾहिं उपत थींदी, हू त यतीम आहे, हुनखे ख़बर न आहे। हाणे तुंहिंजे ज़मीन जी पैदावार ऐं हुनजे ज़मीन जी पैदावार, इहे जॾहिं तो वटि अन्न जे सूरत में आयूं या खपाई कैश जे सूरत में तो वटि आयूं, गॾु त थियो न माल। मतां ईअं चई त मुंहिंजे माल जी क़ीमत वधीक हुई, या मुंहिंजो माल वधीक हो, मुंहिंजो अन्न अनाज वधीक हो, तुंहिंजो कसो, या सुठो जेको अन्न लथो उहो पंहिंजे लाइ रखी, जेको कसो हो हिन जे नाले खाते खपाई, भले कसी रक़म ते। अल्लाह ताला फरमायो ला ताकुलू अमवालहुम इला अमवालिकुम, इन्हनि जा माल बि न खाओ, इन्हनि जा माल न खाओ, ओ पंहिंजे मालनि जे मिलाइण जे बहाने। कॾहिं कॾहिं हीअं थींदो आहे, चलो अहिड़ी सूरत आहे जेका मटाइण खपाइण जे बिना ई, जड़ी बिना ई, त पोइ मसलन घर जे अंदरि यतीम वारो बि आहे। मिसाल 2 भाइर आहिनि, मिसाल ॾियण जी आसान थी पवे, 2 भाइर आहिनि, हिकिड़ो भाउ वफ़ात करे, हुनजो पुटु ई हिकिड़ो आहे। हिननि 2 भाइरनि जी मिल्कियत सरासर अधु आहे। इन भाउ जी घरवारी पहिरियां ई वफ़ात करे वई, हाणे वरी उहो भाउ बि वफ़ात करे वियो, पुटु अथसि नंढड़ो, चाचे सां गॾु रहियल आहे। संदसि मिल्कियत में पीउ जे टोटल मिल्कियत जो वारिस थींदो न, पर मासूम आहे, नंढड़ो आहे, चाचे सां गॾु रहियो पियो आहे। हाणे मिल्कियत बि सरासर जेतिरी चाचे जी ओतिरी हिन जी आहे। खाधो पीतो घर जो ख़र्च बि जेतिरो सरासर जेतिरो हुनजो वञे एतिरो हिनजो वञे। शरीयत चवे थी न, हे नंढो आहे, छा खाईंदो? पाव अटे जो। हुनजे घर में 10 भाती आहिनि, फी भाती पाव अटे जो खाईंदो। ईअं न थिए त हिनजी बि अधु सरासर ख़र्च हिनजो वञे, अधु हुनजो वञे। हिनजो अधु वेंदो अकेले ते, हुनजो अधु वेंदो 10 भातियुनि ते। इहो इंसाफ़ न आहे। 11 भाती थिया, बसि 10 हुनजा, 11 भाती आहे। हाणे सॼो घर जे अंदरि जेको ख़र्च थींदो, 9 हिसा हिनजा हूंदा, 10 हिसे ते ख़र्च हुनजो हूंदो। ईअं बि न थिए त सरासर हुनजो ख़र्च अधु रखो, 100 रुपया ख़र्च थियो त 50 हुनजो, 50 हिनजो, 50 हुनजो अकेले सां खाई खपाईंदो, ऐं 50 हिनजा वरी 10 भाती खपाईंदा। इहा ना इंसाफ़ी बि न थिए। बिल्कुलु बराबरी हुजे, जेतिरो हक़ उनजे खाइण पीअण में ख़र्च थिए थो, ओतिरो ज़रूरु उनजो खपायो, पर उनजे माल खे पंहिंजे माल सां मिलाए हड़प करण जी नियत न हुजे। कॾहिं वरी हीअं थींदो आहे, ॿी सूरत यतीम जे माल खे फॿाइण जी।
इज्जत ऐं एहतराम में जिते भाउ संदसि एहतराम जे क़ाबिल हो, उहो भाउ जो वियो हलियो, हाणे यतीम ॿार अथसि त छा पंहिंजे औलाद खे बिल्कुलु इज़त ऐं एहतराम सां सुठे घर में रहाए, सुठो लटो कपिड़ो वठी ॾे, सुठो लटो कपिड़ो वठण खां पोइ खाधो पीतो बि सुठो, रहणी करणी, जूतो बूट ऐं सीटर टोप सभु सुठा सुठा पंहिंजनि खे, हो यतीम आहे, सरासर मिल्कियत में हिसेदार बि आहे, पर खाधे में बि जेको बचो उहो हुनखे, कपिड़ो कसो सादो लुंडे वारो लधल हुतां हुतां मिलियल इहो हुनखे, या इज़त एहतराम में पंहिंजनि खे प्यार हुनखे छॾे। अल्लाह ताला फरमायो जीअं माल नथा हिक ॿिए जो खाई खपाए सघो, कि इज़त ऐं एहतराम में बि हुनखे लोड़े नथा सघो। तॾहिं त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अना वकाफिरुल यतीम हाकज़ा नुबासु यौमल क़ियामह, मां ऐं उहो माण्हू जेको यतीमनि जी पर घुरल रहंदो, मां ऐं उहो माण्हू जेको यतीमनि जी पर घुरल रहंदो, ख़्यालु रखंदड़ हूंदो, कफ़ालत ज़िमेदारी सुठे नमूने सां अदा कंदड़ हूंदो, उहो शख़्स ऐं मां क़यामत जे ॾींहुं हीअं उथंदासीं। माना यतीमनि जी पर घोर सुठे नमूने सां लहण वारो हुज़ूर जन फरमायो मूंसां गॾु हूंदो। जेको हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु थियो केॾो न कमाए वेंदो। ऐं रिवाज अंदरि ईअं बि ईंदो आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं यतीम जे मथे ते रुॻो हथु रखियो शफ़क़त ख़ातिर, कुझु बि न ॾिनईसि, सिर्फ़ु मथे ते हथु रखियईंसि, इन अहसास शफ़क़त सां त यार हिन जो पीउ हुजे हा न त हिनखे कुर्ब ॾियां, पर पीउ जो कोन्हे, हाणे मां पीउ जे जाइ ते त नथो थी सघां, पर पोइ बि मासूम बचिड़ो आहे, इन शफ़क़त सां मथे ते रुॻो हथु रखियईंसि। रिवाज अंदरि ईंदो आहे जेतिरा हिन जे हथ जे हेठां वार ईंदा अल्लाह ओतिरा दर्जा हिन जा बुलंद कंदो, ओतिरो हिनखे अजुर ॾींदो, ओतिरो हिनखे मक़ाम ॾींदो। ॿिए रिवाज अंदरि ईंदो आहे जंहिं यतीम खे रुॻो शफ़क़त ऐं मुहबत जे नज़रुनि सां ॾिठो अल्लाह उनजे अखियुनि जी नूरानी वधाईंदो। जंहिं यतीम माण्हू खे इज़त ऐं एहतराम ॾिनी क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला उनखे इज़त ऐं एहतराम ॾींदो। जंहिं यतीम खे तहफ़ुज़ ॾिनो, तहफ़ुज़, अड़े रे छो था वड़ो हिन सां, पीउ कोनसि को त न, ईअं रुॻो दाबा साबर न उनखे कुल्हे ते खयईं, न उनखे खाधो पीतो ॾिनई, न खणी पंहिंजे घर में रहायईंसि, रुॻो कुते ॿिले खां हिफ़ाज़त जे लाइ रुॻो ईअं दड़को दहमान करे हुनजो तहफ़ुज़ कयईं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो माण्हू अल्लाह तबारक व तआला जे ज़िम्मे सां जन्नत में वेंदो। यतीमनि जी परघोर लहण, यतीमनि जो माल, जहिड़ी तरह सां उन्हनि जे माल जी हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी आहे, ओड़ी तरह सां उन्हनि जे घर, उन्हनि जे चौधीवारी, उन्हनि जे पंहिंजे ज़ाती इज़त जे तहफ़ुज़ जी ज़िम्मेदारी बि आहे। अहिड़ी तरह सां उन्हनि जे हर तरह सां जीअं पंहिंजनि बच्चनि खे प्यार कुर्ब ॾिबो तीअं उन्हनि खे बि ॾिबो। हा फ़र्क़ु ज़रूरु थींदो आहे, पीउ थींदो आहे, पीउ जे जाइ ते ॿियो नथो अची सघे। सच पच पीउ जेकॾहिं कावड़ ऐं गुस्से में अची करे कंहिंखे भरे लपाड़ हणे न, अहिड़ी लपाड़ जेकॾहिं को धारियो हणे, पीउ जे लपाड़ में चपाट में बि हज़ार भेरा शफ़क़त छुपियल हूंदी आहे। धारियो जेकॾहिं हल्को फुल्को लफ़्ज़ ज़बान सां चवंदो न, उनजे ज़बान जे निकितल लफ़्ज़नि में बि ॾाठूं हूंदियूं आहिनि जेके माण्हूअ खे चॿाड़े वेंदियूं आहिनि, अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि तिखा। पीउ जेकॾहिं ज़बान सां 2 4 5 लफ़्ज़ चई बि वेंदो न, हज़ार भेरा पीउ जे लफ़्ज़नि में शफ़क़त रखियल हूंदी। उन खां पोइ पीउ जे दिलि दिमाग़ जे अंदरि अहसासु हूंदो त मुंहिंजो बच्चो आहे। छो चवंदा आहिनि सिंधीअ में त धारियो मारे उस ते उछले, पंहिंजो मारे मारींदो न पोइ बि छांव में उछलींदो, माना पंहिंजे आप में एतिरो ज़रूरु रहम रखियल हूंदो आहे त पोइ पीउ जी जेका छपर छांव ऐं शफ़क़त हूंदी आहे न, जंहिं हुनजो क़दुरु कयो, जंहिं पीउ जे शफ़क़त जो, पीउ जे मुहबत ऐं पीउ जे सख़्तीअ खे बर्दाश्त कयो, उहो दुनिया जे हर बुछड़े माण्हू खां बची ऐं तहफ़ुज़ कंदो। न त दुनिया जा मफ़ाद परस्त मिठा माण्हू कुर्ब ॾेई करे अहिड़ो उनजे हर तरह सां इज़त खे, माल खे, मता खे लोड़े वेंदा, मसनूई प्यार ॾेई करे जो हिनखे ख़बर ई कान पवंदी। इन जे करे इन्हनि एॾनि वॾनि नुक़सानात खां बचण जे लाइ पंहिंजे पीउ जे इन मथा छॾे सख़्तीअ खे बर्दाश्त कजे, न त दुनिया जो मसनूई प्यार इंसान खे लोड़े तबाह कंदो। तॾहिं अल्लाह तबारक व तआला तलक़ीन कई त इन जो पीउ त मां मौत ॾेई करे इन खां खसियो आहे, जुदा कयो आहे न, तव्हांखे पारत थो कयां त हिन यतीम जी पारत अथव। सच पच पीउ जो क़दुरु उन्हनि खां पुछी ॾिसो जेके यतीम आहिनि, जिन खे पीउ कोन्हे, उन खां पुछी ॾिसो त सर्दीअ गर्मीअ में उन्हनि खे केरु थो कमु अचे।
ॾुखे वक़्त में माण्हू अबा अबा कंदा, प्यार ॾींदा, भाकुर विझंदा, पर आख़िर ताईं दिल व जान सां हमदर्दी ऐं उहा शफ़क़त, उहा दुआ, उहा दिलदारी न ॾेई सघंदा जेका पीउ ॾींदो। पीउ जेतिरो तवजो दुनिया जी काई ताक़त न ॾेई सघंदी। पोइ अल्लाह तबारक व तआला जिन खे नंढे हूंदे यतीम कयो आहे न, उन्हनि खां पुछी ॾिसो त पीउ छा थींदो आहे। तंहिंजे करे पीउ जो क़दुरु कजे। तॾहिं त रिवायत अंदरि ईंदो आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पीउ जन्नत जो विचों दरवाज़ो आहे, विचों। जेको चाहे इहो दरवाज़ो विचों पंहिंजो खुलियल रखे, जेको चाहे त इहो विचों दरवाज़ो पंहिंजो भले बंदि करे छॾे पाण ते। साहबा कराम अर्ज़ कयो, साईं विचों दरवाज़ो जन्नत जो इहो खुलियल कीअं रहंदो? फरमायूं पीउ सां हर तरह सां पीउ सां निभायो, दुख सुख में हुनजा हमदर्द बणिजो। नंढड़ा हुजो त पीउ जे कावड़ गुस्से खे बर्दाश्त कयो, जवान थियो त पीउ सां कुल्हे में मिलाए करे हुनजे ॾुखनि सूरनि में हुनजा हमदर्द साथी बणिजी वञो। ईअं न त तव्हां बि हथ में हिकिड़ो वाधारो बोझ बणिजो न। पोइ जॾहिं पीउ खे ख़ुशि रखियो ऐं पीउ दुआ कई न, इहो जन्नत जो विचों दरवाज़ो आहे। पीउ ख़ुशि आहे त खुलियो पियो दरवाज़ो जन्नत जो। पर जे पीउ खे नाराज़ रखियो, भले ज़बान सां कुझु बि न करे, भले बददुआ बि न ॾे, भले कुझु बि न करे, बर्दाश्त कंदो वञे, मुस्कुराईंदो, त पीउ जे दिली रंजश जे करे न इहो जन्नत जो विचों दरवाज़ो तव्हांजो बंदि थी वेंदो। पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे जन्नत खां ॿाहिरि धिका खाओ या जन्नत जे अंदरि अचण जे लाइ पीउ खे राज़ी करे पंहिंजो दरवाज़ो खोलियो अचो। त अल्लाह तबारक व तआला इहो अहसास यतीम ॿार जे लाइ दुनिया जे माण्हुनि खे ॼाणायो त ला ताकुलू अमवालहुम इला अमवालिकुम। जीअं पीउ पंहिंजे औलाद जे लाइ माल, मिल्कियत, इज़त, आबरू, चौधी वारी हर शइ बचाईंदो, तहफ़ुज़ कंदो ईंदो आहे न। हाणे उहो पीउ जो इन जो कोन्हे को त यार तव्हांजे मथां लाज़िम आहे त तव्हां हिन यतीम ॿार जे मिल्कियत जो, चौधी वारीअ जो, उनजे इज़त जो, उनजे अख़लाक जो, उनजे तरबियत तालीम जो बि एतिरो ख़्यालु रखो, तहफ़ुज़ कयो। पंहिंजा माल उन्हनि जे मालनि सां मिलाए करे, मिक्स करे खाई त न वञिजो, खपाए त न वञिजो। पंहिंजे ॿारनि सां उनजे यतीम ॿार खे गॾाए करे उनजी बेइज़ती त न कजो, पंहिंजनि जी इज़त करे उनजी बेइज़ती ईअं त न कजो। पंहिंजनि खे तालीम ॾेई हुनखे ॼट त न रखिजो, हुनखे बि तालीम तरबियत ॾिजो। जहिड़ी तरह सां पंहिंजे ॿारनि खे ख़ुशि रखो, उनखे बि ओड़ी तरह सां ख़ुशि रखो। इहो ई वॾो वजह आहे त इहो यतीम जॾहिं सियाणो समझदार थी पियो न, इनखे उन वक़्तु अहसासु थींदो त हाओ मुंहिंजो पीउ त वाकई कोन हो, नंढे हूंदे बचपन में वफ़ात करे वियो, पर मूंखे पीउ वारो कुर्ब ॾेई संभालियो जेको न, उहो चाचा कयो या मामा कयो या ॾाॾे सां या नाने सां कयो या फलाणे मुंहिंजे सोट या मुंहिंजे भाउ कयो। उनखे अहसासु थींदो। पोइ पीउ वारी इज़त जॾहिं उन भाउ खे मिली न, तॾहिं हुनजो अखि पटिजंदो त क़ुर शरीफ़ जे तालीम में केॾो वाकई कमाल रखियल आहे। पर जेकॾहिं कोई नथो करे, बेक़दरी थो करे यतीम ॿार सां, कंहिं न त कंहिं तरह सां हुनखे तंग थो करे, हुनजो माल थो फबाए, बेइज़ती थो करे, नज़र अंदाज़ थो करे, खाधे खुराक में बि हालांकि हो हुनजी मिल्कियत बि गॾु आहे, पर हुनखे हर तरह सां कसो कंदो थो अचे। अल्लाह तबारक व तआला फरमायो इन्नहु कान हुबन कबीरा, इहो वॾो गुनाह अथव। केतिरो वॾो गुनाह? रिवायत जे अंदरि ईंदो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे, फरमाई त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त 7 गुनाह अहिड़ा आहिनि जेके इंसान खे सख़्त खां सख़्त तबाहीअ जे खॾे में उछलाईंदा आहिनि। तबाह कुन 7 गुनाह। पहिरें नंबर ते यतीम जो माल खाइण, फबाइण, ज़ाया करण, पंहिंजे माल सां मिलाए कंहिं न कंहिं तरह सां चालाकी करे उनजे माल खे पंहिंजो बणाइण, उनखे बेइज़त करण, इहे सभु शयूं इन में अची वियूं हिकिड़े लफ़्ज़ में, यतीम जो माल फबाइण। इहो अहिड़ो गुनाह आहे जो इंसान खे अॻिते हली तबाह कंदो। शिरक करण 2 नंबर ते, शिरक करण इंसान खे तबाह कंदो, जहन्नम में उछलाईंदुसि। 3 नंबर ते जादूगरी करण, जादूगरी करे, जादू हलाए करे माण्हुनि खे ब्लैकमेल करे, बेवकूफ़ बनाए, उन्हनि जा कम उबता सुबता करे पंहिंजो पाण खे मथे रखण जादूअ जे ज़रिए। 4 नंबर ते नाहक कंहिंखे क़त्ल करण। हिकिड़ो सिधो सो हूंदो आहे, बंदूक या गोली तीर तलवार सां धकु हणी मारण, ॿियो आहे कंहिंखे ॾस ॾियणु। तूं फलाणे खे ॻोल्हींदो थो अची न, मुंहिंजो नालो न खणजां, अथई फलाणे जा ते ॻोल्हींसि तो नथो लभई न, अॼुकल्ह फलाणे इलाइक़े में थो घुमाई, ॻोल्हे तो नथो लभई न, सुबुह जो हितां रोज़ टपंदो अथई, कंहिं बि तरह सां ॾस ॾिनई ॼण त हे बि हुन सां गॾु शरीक आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहे गुनाह जा कम इनखे जहन्नम में उछलाईंदा। 4
5 नंबर ते मैदान जिहाद में मुसलमान आयो वरी तो पुठी ॾेई भॼी वियो बुज़दिल थी भाड़ियो थियो। मैदान जिहाद में भॼण बि इंसान जे लाइ तबाह कोन या त दुश्मन सां मुक़ाबले जी हरूभरू सद न रखिजे हम न हणिजे पर जे मैदान में माण्हू अची वञे त मुड़ुस थी करे बीह मुक़ाबलो कजे चाहे शहादत छो न मिले शहादत बि इंसान जे लाइ वॾो एज़ाज़ आहे। 6 नंबर ते कंहिं पाक दामन औरत ते तोहमत हणणु हीअ त हेड़ी आहे ईअं चई करे हुनजी इज़त खे मजरूह करणु या कंहिं मर्द ते तोहमत हणणु पाक दामन मर्द ते तोहमत हणणु इहे बि हिनखे तबाह करे छॾींदा। शरई कानून जे एतबार सां हिनखे कोड़ा हणबा जेकर इहा तोहमत साबित न करे सघियो न त हिनखे कोड़ा हणबा सट काढ बसि ऐं हिनजी ज़िंदगी भर शायदि क़बूल न कबी। कूड़ो आहे हरूभरू माण्हुनि ते तोहमत हणंदो अचे कोड़ा बि हणोसि ज़िंदगी भर हुनजी शायदि बि क़बूल न कयोसि। एतिरी इस्लाम जे मुसलमान जे अंदरि एतिरी वैल्यू इज़त नथो रखे बसि हिन पंहिंजी इज़त विञाई आहे ॿियनि ते कूड़ू तोहमत हणी करे हिनजी शायदि क़बूल कोन्हे। सूरत नूर जे अंदरि हिनजो बयानु आहे। 7 नंबर ते अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो व्याज खाइण वारो माण्हू इहे 7 ई गुनाह अहिड़ा आहिनि जेके इंसान खे तबाह कंदा जहन्नम जे अंदरि उछलाइण जहिड़ा इंसान खे इन्हनि ॾोहनि जे करे जहन्नम जे अंदरि उछलायो वेंदो। त पोइ तॾहिं त अल्लाह तबारक व तआला हिन ई रुकू जे आख़िर में अल्लाह तबारक व तआला यतीमनि जे अहकामनि खे बयानु करण खां पोइ फरमायो इन्नल लज़ीना यअकुलून अमवालल यतामा ज़ुल्मन यतीमनि जो माल जेको नाजाइज़ तरीक़े सां खाईंदो इन्नमा यअकुलून फी बुतूनिहिम नारा इहे पंहिंजे पेटनि में माल नथा विझनि बल्कि जहन्नम जा टांडा था भरनि वसयस्लौन सईरा इझो था हिन जहन्नम जे अंदरि ॿुथ भर किरनि। त यतीमनि जे माल जो तहफ़ुज़ ख़ुदि यतीम जे जान जिस्म जो उनजे घर ॿार जो तहफ़ुज़ एतिरो ज़रूरी आहे। इन जे करे हाणे हिन सॼी आयत में ॾिठो वियो त अल्लाह तबारक व तआला हिकिड़ा 4-5 कम ॾसिया आहिनि। पहिरियां त यतीम खे माल हवाले करे ॾियो जे हवाले करण जहिड़ो न नंढो आहे त पोइ तव्हां संभालियो पर हुन में मट सट न कजो पर जेकॾहिं मट सट जहिड़ी सूरत न आई पंहिंजे माल सां मिलाए करे हुनजो खाई पी न वञिजो कंहिं न कंहिं तरह सां फबाइजो सबाइजो न ऐं अहिड़ी तरह सां यतीम जे माल खे कंहिं वापार कारोबार में ज़ाया करे हुनखे नाकारा बि न बनाइजो जो सुभाणे नाकारा शयूं हुनजे आॾो अची करे रखो पाण चोड़े खाई खपाए सभु कुझु करे जॾहिं वॾो थियो उहे साॻियूं चोड़ियल तव्हांजे भुटकनि कमनि में इस्तेमालु थियल हाणे बेकार थियल उहे अची अॻियां रखो त भाई हीअ शइ आहे तुंहिंजी चोड़ियूं पाण ॾिनियूंसीं हुनखे ॾथल सथल चुड़ियल ख़राब थियल बेकार थियल गंद जे ढेर ते उछलाइण जहिड़ियूं इहे बि न कयो। ऐं 5 नंबर ते अल्लाह से फरमायो त इहो वॾो ॾोह आहे जेकॾहिं कोई ईअं कंदो त। हाणे इन सॼी आयत जे मथां गहरी नज़र सां जॾहिं ॾिठोसीं त इहो सम्झ में आयो त यतीम जे माल में खुर्द बुर्द करण वारा माण्हू थींदा ई उहे आहिनि चइबो त जिन वटि पंहिंजो बि माल हूंदो आहे तॾहिं त पंहिंजे माल सां मिलाईंदा त मट सट कंदा मट सट उहो कंदो जंहिंखे पंहिंजो हुजे न या खाईंदो उहो जेको पंहिंजे सां गॾाईंदो त खाईंदो। सम्झ में आयो त मालदार माण्हू यतीमनि जे माल में अखि विझंदा आहिनि। पोइ क़ुर पाक इशारत ॼण त इहा ॻाल्हि सम्झाई त इहा लॼ जहिड़ी ॻाल्हि न आहे जो कंहिं माण्हूअ वटि पंहिंजो बि हुजे उनजे बावजूदि कंहिं यतीम जो फबाए ऐं खाए शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। क़ुर पाक एॾी वॾी तालीम ॾेई वियो त यतीम जे माल में कंहिं बि तरह सां अखि न विझो जे विधव क़यामत जॾहिं इहो माल तव्हांखे जहन्नम जे तरे में उछलाईंदो। अल्लाह पाक तव्हां सां सभिनी खे इन्हनि हुकूकनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।